वल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां के शरीक बनायो सब खां वॾे में वॾो कबीरो गुनाह। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन आसमान जेतरा कांजा गुनाह हुजन मां रब चाया त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो भी मां रब माफ़ न कंदो। जियां मुर्स ज़ाल जी हर गलती बर्दाश्त करे वींदो, मानी कच्ची पकी बचाई इहा गलती भी मुर्स बर्दाश्त करे वींदो। भाजी में लूण मिर्च घट वध विधई इहा गलती भी मुर्स बर्दाश्त करे वींदो। लटा सही नमूने सां न धोतई, स्त्री सही न कई इहा गलती भी मुर्स बर्दाश्त करे वींदो। औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई, घर जी सफ़ाई सुथराई सही न कई, शरीफ मुर्स पंहिंजे ज़ाल जी इहा गलती भी बर्दाश्त करे वींदो। पर जेकॾहिं ज़ाल मुर्स जे मोहब्बत में मुर्स जे पीउ सहुरे खे शरीक कयो, मुर्स जे भाउ ॾेर खे शरीक कयो, इहा एॾी अज़ीम गलती आहे जो गैरतमंद मुर्स कॾहिं बि ज़ाल जी इहा गलती बर्दाश्त न करे। अल्लाह ताला भी यही तो फरमाए इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि। फरमाई ज़मीन आसमान जेतिरो तव्हांजूं गलतियूं हुजनि, जबल में पहाड़ जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि, मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो भी मां रब माफ़ न कंदोसां, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसइलो आहे। इन जे करे अल्लाह से फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो। मस्जिद मुंहिंजो घर आहे, मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखां बि का शइ न घुरिजो। बाबा ओताक हुजे कीरे जी, बंगलो हुजे कीरे साहब जो, मेहमान हुजे कीरे साहब जो, ऐं वो कीरे साहब जो मेहमान कीरे साहब जे ओताक में वेही वरी जोखे खे फोन करे त मूंखे मानी तूं खाराए, मूंखे चाह तूं प्यार। ॿुधायो कीरे साहब खे कावड़ ईंदी की न? अरे ज़ालिमा ओताक मुंहिंजी बंगलो मुंहिंजो, तोखे हया सभु नबी साईं जे यारनि जा दुश्मन, हिन मूं सुञाई असली न वेंदी, हुननि जी पंहिंजी पूरत नथी थिए त तव्हांखे छा ॾींदा? मां नथो चवां सचल थो चए जो चो यारानू नहीं मनेदा, मुफ़लिस ते मफ़ूल रहेंदा। मैं तर्क तन्हा को कर दी यार दी घड़ोली भर दी, एकला करूं मैं डर। सचल तो चेरा हाफिज हाफिज कदह न थी वे, मरते मरते जीवे। आपदा परवीन चवंदी आहे, पर ये मिसरा न चवंदी, छो त ये कात था वाहन कंदर बीरो न के चोस इन आपदा परवीन के त सजी घड़ोली ॿुधा सचल बुजुर्गनि सां ख़यानत न कयो, उन जो सॼो कलाम ॿुधाइजे। सचल तो जे हाफिज हाफिज कदह न थी वे, मरते मरते जीवे। सचल तो जे जेको नबी से जे यारनि सां बुग़्ज़ रखंदो,
साहबा सा दुश्मनी रखंदो कुरान नसीब कोन थींदुसि एक दफ़ो मरी मरी जिंदा थे वरी मरी मरी जिंदा थे वरी मरी मरी जिंदा थे कुरान नसीब कोन थींदुसि गाल सची में कर दी यार दी गरोली भर दी हिक लाकनू में डर सचल जा वारिस ही अथव कुरान वारा याल में याफ़िज़ मां त पंहिंजे बरेली दोस्तन के भी चवंदो आहियां त हज़रत महबूब सुबानी जे गिचीअ में तव्हां पिया छो हू त पको वहाबी हो हंबली हज़रत महबूब सुबानी हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह हंबली हो सऊदी अरब में दुबई में जेके अरब आहिनि इहे हंबली ऐं तव्हांखे ख़बर आहे अरब कट्टा वहाबी तव्हां वहाबिन खे था ॿियो गारियूं वहाबिन जी कयो गिला महबूब सुबानी त वहाबिन जो बाबो उन जो किताब त पढ़ो गुनियत तालिबीन तफसील जीलानी उन जा किताब त पढ़ो हज़रत महबूब सुबानी पंहिंजे पुट खे वसीयत करे या बुनैया ला तदउ मन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटड़ा मां तोखे पारत थो कयां त दुख में मुसीबत में तकलीफ़ में मूंखे न सॾिजां मुंहिंजे अल्लाह खे सॾिजां तुंहिंजी मां कोन ॿुधंदुसि मुंहिंजो अल्लाह या बुनैया ला तरजु मन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटड़ा मां तोखे पारत थो कयां त उम्मीद आसरो मुंह में न कजा उम्मीद आसरो मुझे अल्लाह में कजा तुझे उम्मीदूं मां पूरो कोन कंदुसि तुझे उम्मीदुनि खे पूरो करण वारो मुझो अल्लाह या बुनैया ला तखफ अहदन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटड़ा मां तोखे पारत थो कयां त डिॼ जा सिर्फ़ रब जी ज़ात खां छो त तुंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक हिकिड़ो अल्लाह अथई बाक़ी कंहिंखो बि न डिॼ हाणे हज़रत महबूब सुबानी पंहिंजे पुट खे थो चवे त या बुनैया ला तदउ मन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटड़ा अल्लाह खां सवाइ कंहिंखे बि सॾु न कजां मां तुंहिंजी कोन ॿुधंदुसि अल्लाह ॿुधंदो ऐं हीअ थो चए पुछ पीर दस्तगीर तव्हां ॿुधायो क़ुरान स्टेज ते पियो आहे तव्हांजे साम्हूं तव्हां ॿुधायो त इहो महबूब सुबानी जो चयो वठे थो या हुनजी मुखालिफ़त वलियनि खे मञो था त वलियनि जी ॻाल्हि बि त मञो न हिकिड़ो पुट हुजे पीउ खे चुमियूं थो ॾे बाबे खे भाकुर थो पाए हथनि खे बोसा पेशानीअ खे चुमियूं पर पीउ चएसि पुट पाणी त पियार चई बाबा पाणी वञी पाण पियो इहो असांजो कमु कोन थींदो इहो पुट पीउ जो फर्मा बरदार चइबो वलियनि खे मञो था त वलियनि जी ॻाल्हि बि त मञो न तव्हां त माई भाॼीअ जे पोयां हो पोइ माई भाॼी चवंदी भिट जा भिटा ई मुंहिंजी उमेदूं तो पुॼाए तव्हां त भाॼीअ जे पोयां लॻाओ वलियनि वारो रस्तो ई तव्हां छॾे ॾिनो दुआ कयो अल्लाह मुसलमाननि खे सम्झे दरगाहुनि ते वञो वलियनि जे मज़ारुनि ते वञो उते थोरो सोचो त ही अल्लाह वारा इन मक़ाम ते पहुता कीअं इन्हनि अल्लाह वारनि जो ही मक़ाम कीअं थियो आहे नाचई गाननि सां धमालुनि सां हिते इन मक़ाम ते पहुता आहिनि मेला मला खड़ा करे खदरनि जा नाच कराए इन मक़ाम ते पहुता आहिनि वलियनि जी तारीख़ पढ़ो उन्हनि जी सवाने हयात पढ़ो उन्हनि जी ज़िंदगी पढ़ो तो उन्हनि ज़िंदगी कीअं गुज़ारी दुआ कयो अल्लाह मुसलमाननि खे सम्झंदा अकीदो सही